आप देख रहे हैं मुल्क का सबसे ज़्यादा देखा जाने वाला न्यूज़ चैनल सच्चाई न्यूज़। नाज़रीन, कराची मां असां ख़बर शेयर कंदा हलूं त गौर पैलेस कराची में सरदार अली गौर ख़ान मार सां अॻूणे वॾे वज़ीर अरबाब ग़ुलाम रहीम ऐं मार बिरादरी जे माण्हुनि मुलाक़ात कई आहे ऐं खाइस खे तोहफ़ा पिणु पेश कया विया आहिनि। जॾहिं त मार बिरादरी जी सरदारीअ जी पग पाइण ते खाइस खे मुबारकूं पिणु पेश कयूं वयूं आहिनि। उन मौक़े ते अॻुवाणनि सां सियासी सूरत हाल ते पिणु गौर वीचार कयो वियो आहे। अव्हां खे ख़बर ॾींदा हलूं त GDA अॻुवाण ऐं अॻूणे वॾे वज़ीर सिंध अरबाब ग़ुलाम रहीम, अरबाब ज़काउल्ला ख़ान, अॻूणे MNA अरबाब अनवर ख़ान, अॻूणे ज़िलई नाज़िम थरपारकर किशन चंद पारवानी, अॻूणे MNA सेठ मोहम्मद इकबाल मलिक ऐं सांगड़, शिकारपुर, जेकाबाद, घोटकी, उमरकोट जे मार बिरादरी सां तालुक़ रखंदड़ वॾे तइदाद में माण्हुनि गौर हाउस कराची पहुची सरदार अली गौर ख़ान महाराजनि सां मुलाक़ात कई आहे ऐं खाइस खे बिरादरीअ जी सरदारी जी पग पाइण ते मुबारकूं पिणु ॾिनियूं आहिनि। उन मौक़े ते रईस ग़ुलाम रसूल ख़ान उनड़, सरदार ख़ान मार, फिदा ख़ान मार, वज़ीर अली मार ऐं ॿिया पिणु मौजूद हुआ। खैर नाज़रीन, मज़ीद खबरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त YouTube, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़ स्पेल है SACHAI स्पेस NEWS लिखने के बाद